मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे सुने हुसैन फरमायो ओ हातिम ताई जा नवासा कन खोले बुधी छड़ दिल जे कनन सा समात कर मुझे नाने मोहम्मद जो हिकड़ो दरवाजो आ पर मुके रब्बे काबा जो कसमा जेब फकीर खे जेब साइल खे मुझे नाने जे दरबार मा एक मर्तबा खैरात मिली पवंदिया उनके वरी बे दरवाजे ते वञण जी जरूरत ही कोन पवंदी आहे। सुभान अल्लाह वाह सही बात। तुझे नाने जे हिकड़े दरवाजे ते अचे त बे ते वञण जी जरूरत पए, बे ते वञे टे ते वञण जी जरूरत पए। इहो हिकड़ो दरवाजो आ, हिन दरवाजे तां जेके खैरात मिली पवंदी आ बे के दरवाजे ते वञण जी जरूरत कोन पवंदी आ। मुंहिंजो नानू उनके एतिरो ॾेई छॾींदो आ जो पूरी काइनात वरे उन फ़कीर जे दर जे सवाले बनबे आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूब सुबानी उन माई के अॻियां फिरी आई। अम्मा खिलंदे वही पे रोंदी निकती आई अर्ज करण लगी अब्बा वॾी उम्मीद रखी आई। सुभान अल्लाह। चयुम तो पुट मिलंदो पर साईं त मागी उम्मीदन तां पानी फेरे छॾियो। जी छा फरमायो बाबे? जी साईं फरमायो मुक़द्दर में औलाद लिखियल ना है, किथां वठी ॾियां? हज़रत महबूब सुबानी फरमायो तो माई तोखे सवाल करण ही कोन आई। सुभान अल्लाह। जी साईं तो कीअं सवाल करियां? जी बाबे जॾहिं ईअं चयो तो मुक़द्दर में लिखियल ना है तो को मसलो कोने तो वापस वञ। बाबा तोखे वरी भी चवंदो तो मुक़द्दर में लिखियल ना है ऐं तू वरी चइजां त क़िबला जेकॾहिं मुक़द्दर में लिखियल हुजे हा त मूंखे तो वटि अचण जी ज़रूरत कोन पए हा। सुभान अल्लाह। हाय हाय। जेकॾहिं मुक़द्दर में लिखियल हुजे हा त पोइ अबू साले तो वटि अचण जी ज़रूरत कोन पए हा। मुक़द्दर में कोन्हे तॾहिं पई चवां त मूंखे रब खां वठी ॾे तो रब जो प्यारो आहे। सुभान अल्लाह। इहो सवाल इहो जवाब समझा करे साईं वापस मोकिलियो। माई साहबा हज़रत अबू साले वठाया क़िबला मूंखे रब खां औलाद नरीनो वठी ॾियो। हज़रत अबू साले चवण लगा अम्मा नसीब में ना है। मुझा प्यारा माई चवण लगी क़िबला जेकॾहिं नसीब में हुजे हा घर वेठे मिली पवे हा तो वटि अचण जी ज़रूरत कोन पवे हा। नसीब में ना है तॾहिं त आई आहियां त मूंखे रब खां वठी ॾे। मुझा प्यारा पाण माई के जलाल में अची करे चवण लगा माई सही ॿुधा सच ॿुधा इहो सवाल जवाब तोखे कंहिं ॿुधायो आ? माई साहबा डिजी वई आ। हज़रत अब्दुल कादिर जिलानी जो नालो खणी छॾिया, महबूब सुबहानी जो नालो वरतैया। हज़रत अबू साले जो ॿाहिरि निकिता 6 साल जे अब्दुल कादिर ते नज़र पईया। मुंहिंजा प्यारा पाण जलाल में अची करे हज़रत महबूब सुबहानी जे कन मुबारक खां वरतो आ त हज़रत महबूब सुबहानी फरमाइण लगा बाबा जेकॾहिं तूं नथो वठी ॾे का ॻाल्हि ना है मां अब्दुल कादिर ऐलान थो करियां त अॼु खां 3 सालनि ताईं बगदाद जे कंहिं बि घर में न्याणी कोन ॼमंदी जे ॼमंदा त पुट ही पुट ॼमंदा। नारे तकबीर बुलंद आवाज़ सां नारे रिसालत नारे पीर नारे हैदरी। वाह सही वाह सुभान अल्लाह। पाण फरमाए लगा तो पुट ही पुट ॼमंदा। तारीख़ तिबरी पढ़ी ॾिस त माण्हू न्याणियुनि जे लाइ सिकी विया। अरे अबू साले न साईं दुआ कर पाण फरमाईंदा लिसानुल फुकरा सैफुल्लाह। ये अब्दुल कादिर जी ज़बान मां अल्फाज निकतल आहिनि। सबर करो 3 साल पूरा थींदा पाणी रब पाक न्याणियूं अता फरमाई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उम्र वधी जी 8 साल थी विया। पाण बगदाद जे मदरसे खां पढ़ी पंहिंजे घर पे आया तो बगदाद जे चौक में वॾो रश लॻो पियो। सुभान स्टेज लगी पई ही उलमा हा आलिम हा हाफ़िज़ हा शेखुल हदीस हा काज़ी हा ऐं बादशाह वक्त भी वेठो। सुभान वॾो अल्लाह। मजमू लॻो पियो। पाण जो निकता जो मजमू ॾिठो तो कंहिंखां पुछूं अबा ही छा है?
चवण वारन चवण लगो ओ अब्दुल कादर बचड़ा हिकड़ो यहूदी ईसाई आयो आ टे सवाल खणी आयो आ चवण लगो आ मुसलमानन जा आलिमो मौलवियो मुके हिनने टिन सवालन जा जवाब दियो त मां ईसाई मजहब छडे करे मुसलमान थियण ला तैयार आहियां। सुभान अल्लाह। बादशाह खलीफे वक्त जे सामू न इहो मुतालबो कयो आ। खलीफे स्टेज लगाया मौलवी जमान आलम जगवा आहिनि सुबुह खां वठी सवालनि जा जवाब ॾेई रहिया आहिनि लेकिन हुओ निभागो मुतमिन ई नथो थिए। हज़रत महबूब सुबहानी फरमायो सवाल कहिड़ा आहिनि मुंहिंजा प्यारा ॿुधां लॻा सही टे सवाल आहिनि। पहिरियों सवाल आहे त अल्लाह खां पहिरीं केरु हो अल्लाह खां पहिरीं केरु हो ऐं मौलवी पिया चवनि अव्वल बि अल्लाह आख़िर बि अल्लाह ज़ाहिर बि अल्लाह बातिन बि अल्लाह लेकिन मञे ई न पियो चए पियो दलील सां समझायो। ऐं ॿियो सवाल हो त अल्लाह ताला जो मोह केॾां आहे। ऐं टियों सवाल आहे त अल्लाह रब्बुल आलमीन हींअर छा करे रहियो आहे। मौलवी जवाब ॾेई 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 बेज़ार थी पिया। हाणे त खलीफ़ो बि चए पियो त मौलवियो हिनखे सम्झायो न त आऊं बि ईसाई थियां। अवां खे मूं ख़िदमत कई पालियो अवां खे वज़ीफ़ा अवां जी ख़िदमत अवां हिकिड़े ईसाई खे मुतमिन नथा करे सघो। अल्लाह अल्लाह 8 साल जी उम्र मुझे महबूब मुर्शिद पीरन जे पीर अब्दुल कादर फरमायो मां जवाब दींदस। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मां जवाब दींदस जो त अब्दुल कादर आहिन बेशक इन जहिड़ो को ॿियो अब्दुल कादर न ईंदो। रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ ओ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ ओ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। माहे रमज़ान जो शान सुञातई घोर वञा ए थञ न धातई। माहे रमज़ान जो शान सुञातई घोर वञा ए थञ न धातई। मुंहिंजा मुहय्यदीन मीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ ओ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। सुभान अल्लाह। अब्दुल कादर जहिड़ो को न थी सघे। बेशक पाण फरमाए आऊं जवाब ॾींदुसि। चवंदा डूबते को तिनके का सहारा मान फौरन वञी बादशाह खे ॿुधाए त हिकिड़ो सैयद ज़ादो आहे चवे थो आऊं जवाब ॾींदुसि। सुभान अल्लाह। खलीफ़े वक्त खे ख़बर हुई जॾहिं ॿेड़ी मुश्किल में ईंदी आहे त आले मोहम्मद जे सदके तरंदी आहे। सुभान अल्लाह। इहो एज़ाज़ अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब करीम जे बचड़नि खे बख्शियो आहे। सुभान अल्लाह। जो जॾहिं बि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो इस्लाम जे मथां का मुसीबत आई आहे त इस्लाम जो बेड़ो वरी बि आले मोहम्मद जे सदके तरियो आहे। सुभान अल्लाह। पाण बादशाह चो वठी अचो 8 साल केॾी उमिरि हुई साम्हूं अची बीठो। पाण फरमाई आऊं जवाब नालो छा अथई? अब्दुल कादर नालो आ। केरा चवण लॻो केर खे छॾे ॾे ईसाई सवाल कर जवाब वठ। सुभान अल्लाह। सवाल थियो आ ओ अब्दुल कादर ॿुधा अल्लाह खां पहिरीं केर हो? पाण फरमायूं सवाल समझी वियसि पर मूंखे तूं 5 ताईं गिनती करे ॿुधा। ईसाई चयो 1 2 3 4 5 जी हाणे हिनखे रिवर्स कर ॿुधा 5 खां पहिरीं छा आहे? चवण लॻो 4 आ। 4 खां पहिरीं छा आहे? 3 आहिनि। 3 खां पहिरीं छा आहे? 2 आहिनि। 2 खां पहिरीं छा आहे? चवण लॻो 1 आ। 1 खां पहिरीं छा आहे?
ईसाई चवण लगो कुछ भी ना है पान फरमायो कुछ तो होंदो चवण लगो न न जीरो आ सिफर आ काश कान आहे पान फरमायो ईसाई वडो को बेवकूफ आहे अरे जको गिनतीअ में हिका जेको अदद में हिका उन का पेरी केर नथो थी सके त अल्लाह रब्बुल आलमीन जेको अज़ल का हिका उन रब का पेरी को बियो रब नथो थी सके सुभान अल्लाह हाय हाय वाह सही वाह ईसाई जो सही बात किटली थी हाँ जवाब मिलो ना बियो सवाल अल्लाह रब्बुल आलमीन जो मोह केडा है पान फरमाई मुके मेणबती बारे मेणबती बरी पान फरमाई ईसाई पांजी सिंधी में चो ना मोची जा मोची जो मोह में पान न को कुरान पढ़ो न को हदीस पढ़ो न को मंतक न को फलसफो का शय न इल्म चेबो न के आहे तो मुजा प्यारा दोस्त बदरगो उन जे सवाल के ही पलटाए करे जवाब दीजिए हां उन जे सामो केड़ो कुरान जो आयतो पढ़जन केड़ो हदीस पढ़जन जो को ईसाई हो जो को न कुरान के मने न हदीस के मने पान फरमाई मुके मेणबती आणे दो मेणबती बरी पान फरमाई ईसाई आणे में के बुधाए हिन मेणबती जो मोह केडा है सुभान अल्लाह पान फरमाए सही ये मेणबती या रोशनी या नूर है इन जो मोह हर तरफ हेठ भी रोशनी है मथे भी रोशनी है साजे पासे भी रोशनी है पास खाबे पासे भी रोशनी है अदान बलफ जो मोह केना है हर तरफ है ना सही हर तरफ रोशनी है पान फरमा लगा बेवकूफ ही मसनूई रोशनिया मसनूई नूरा जेकॾे हिन जो मोह हर तरफ थी सके थो त मुझे रब जो शान अल्लाह नूर समावात वल अर्द ओ रब्बुल आलमीन जेको ज़मीन आसमान जो नूर आ उन रब पाक जो मोह बे हर तरफ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाने टियो सवाल हो त हींअर हींअर अल्लाह ताला छा करे रहियो आहे केर ॿुधाए किथे सर्दी किथे गर्मी किथे ॾुकार किथे ॿोॾ किथे सी किथे उंधाई किथे ॾींहुं केर ॿुधाए मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो हज़रत महबूब सुबानी फरमायो ईसाई सवाल तुंहिंजो आहे हींअर हींअर अल्लाह ताला छा करे रहियो आहे लेकिन गाल बुध मां तुझे पे जो नौकर नाहिया जो हेठा भी करे तो के जवाब दिया बिन सवालन जा जवाब मो हेठा भी करे दिना हाने टे सवाल जो जवाब तदे मिलंदो जदे तू कुर्सी ता लेही करे हेठा भी सवाल कंदे मुके कुर्सी ते व्यारी दे उन का बाद में तो के जवाब मिलंदो सुभान अल्लाह मान ने सही ईसाई के कन्न मजले कुर्सी ते लायो लव पली ते हेठा भी सवाल कर हेठा भी चमन लगो अब्दुल कादर जिलानी बुधा अल्लाह ताला जे जात बाबरकात हींअर छा करे रहियो आ मुझे महबूब मुर्शिद थदा सा खणी करे फरमायो मुझे करीम जा किरोड़ हाँ कमाल किथे मिया किथे ॾींहिं आ किथे रात आ किथे रोशनी आ किथे खुशी आ किथे गमी आ किथे सर्दी आ किथे बरसात आ मुझे करीम रब जा किरोड़ हाँ कम आहिन उन्हनि किरोड़ हाँ अरब हाँ कमन मां हिकड़ो कम इहो भी आहे जो रब्बुल आलमीन तो जड़े जालिम के कुर्सी ता लाहे करे मूं जड़े फकीर के कुर्सी ते विहारियो आहे सुभान अल्लाह हाय हाय वाह सही वाह मुझे रब जा किरोड़ हाँ कम आहिन पर उन्हनि मां इहो भी कम आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन तोखे कुर्सी ता लाथो आहे मुखे कुर्सी ते विहारो आहे वतो इज़्ज़ु मन तशा वतो ज़िल्लु मन तशा रब जी शान आहे उन जी कुदरत आहे जिके वणे इज्जत दे जिके वणे रब्बुल आलमीन जिल्लत दे सुभान ईसाई जरूर हो पर जिद्दी कोन हो उते जो उते चवन लगो
अब्दुल कादर तू भी सचो, तुझो दीन भी सचो, तुझो नबी भी सचो, तुझो कुरान भी सचो। ओ मुझा साईं जडे त तुझी उम्र अञा हद बुलूगत के भी कौन पहुती आ, 8 साल तुझी उम्र आ। मुझा साईं हथ करीब कर त मां तुझे हथ ते कलमू भी पढ़ा, तुझो मुरीद थी पवा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वधी वधी साईं जिन जी उम्र मुबारक। मुझा प्यारा दोस्त बुजुर्ग जी जी उम्र वधी पे अल्लाह रब्बुल आलमीन जा अनवार और तजल्लियात रुमूज ऐं इसरार अल्लाह रब्बुल आलमीन हजरत महबूब सुबहानी के अता फरमाया। सुभान ऐं अल्लाह। पान फरमायो त जेकरे मुझो मुरीद मगरिब में हुजे, मशरक में हुजे, मां मगरिब में हुजा, सिज लहण वारी जाए उभरण वारी जाए तो हुजे, मां सिज लहण वारी जगह ते हुजा। जेकॾहिं मूंखे सॾु करे त अब्दुल कादर खे अल्लाह पाक एॾी ताक़त ॾिनी आहे त मां उतां सिज लहण जी जगह तां बीह करे सिज उभरण वारी जगह ते बीठल मुरीद जी हाजत पूरी करे सघां, सुभान अल्लाह। उन जी मदद करे सघां। बेशक।